अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंध। कोरोना वायरस सॼी दुनिया में एॾो तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जा हिफ़ाज़ती इक़दाम, उन जा उपाउ हर माण्हूअ ताईं पहुचाया वञनि था। तव्हांखे यादि रहे त हिन वक़्तु इन बीमारीअ जो को बि इलाज दरियाफ़्त न थियो आहे। चीन में इहो वायरस जीअं दरियाफ़्त थियो त सॼी ह्यूमैनिटी जेकी बि आहे उन्हनि मास्क पहिरीं करे छॾिया, फौरी तौर एहतियाती तदाबीर अख़्तियार कयूं, ड्रेसूं उन्हनि खे ॾिनियूं वयूं डॉक्टरनि खे, ऐं जेको मेडिकल अमलो हुयो उन्हनि खे बि हिकिड़ी स्पेशल किट तौरु ॾिनो वियो। ऐं असांजी सिंध ऐं पाकिस्तान में जॾहिं इहो वायरस जी तस्दीक थी त स्टोरनि ते, दुकाननि ते पयल मास्क जंहिंजी क़ीमत 180 रुपया पर डॿो हुई, उहा वञी 1700 रुपए ते पुॻी आहे। त अहिड़े क़िस्म जा पैसा गॾु करे अवाम जी ज़िंदगियुनि सां खेॾी करे उन्हनि खे जेके शयूं हिन वक़्तु हिन मौजूदा हालत में जेका तमामु ॻणती जोगी हालत आहे, उन हालत में उन्हनि खां उहे शयूं खसे करे तव्हां उन्हनि खे महांगो फ़रोख़्त कंदो ऐं उहे पैसा काॾे करे खणी वेंदो। उहे पैसा वरी गॾु करे वरी वेंदा उमिरि ते, अलाह खां माफ़ी वठंदा। पछाड़ी में जॾहिं औलाद उन्हनि खे हिननि अमलनि जी सज़ा जॾहिं औलाद जे रूप में उन्हनि खे अलाह ॾींदो त मस्जिद जी पहिरीं सफ़ में बीही अलाह खां माफ़ी घुरंदा। ख़ुदा जो कुझु ख़ौफ़ कयो, कुझु शर्म कयो। जिते तव्हांखे मास्क फ्री में ॾियणु खपंदा उते तव्हां एतिरा जो महांगा करे छॾिया त ग़रीब माण्हू मरण पसंदि कंदो पर मास्क वठणु पसंदि न कंदो। हाजियो, इहे हज उम्र जेके तव्हां सोचा करण ईंदासीं त तव्हांजी इन गफ़लत सां, तव्हांजी इन लालच सां इहा बीमारी पखिड़िबी त तव्हांखे हिते सऊदीअ जी हुकूमत बि अचणु कोन ॾींदी। उहा बि तव्हांखे एॾे ई चवंदी रहो, हेॾे न अचो। हाणे उमिरि जूं विज़िट वीज़ाऊं, उमिरि जूं वीज़ाऊं ऐं वर्क वीज़ाऊं टोटल बंदि थी वयूं आहिनि। कराची वारी एयरपोर्ट ते ऐं पाकिस्तान वारी एयरपोर्टुनि ते पाबंदी लॻी वई आहे। सभु फ्लाइटूं कैंसिल थी वयूं आहिनि। तव्हांजी इन लालच जे करे छा तव्हां पाकिस्तान ऐं सिंध खे बीमार में मुब्तला करण था चाहियो? शर्म अचणु घुर्जे तव्हांखे। ऐं हुकूमत काॾे वई ऐं उहे काॾे विया इदारा ऐं जेके पाकिस्तान जी चवंदा त असां पाकिस्तान जे लाइ घणो कुझु कयूं था। तव्हां सिंध सां हमेशह नाइंसाफ़ी कयूं आहिनि, तव्हां सिंध ते दाड़ा हया आहिनि, सिंध जा हक़ खाधा आहिनि, ठीकु आहे, पर तव्हांजे मुल्क में बि त इहा बीमारी आहे न। इहा बीमारी आई किथां? ईरान खां आई। छो तव्हां उते चेक पोस्टुनि ते गफ़लत कई? ईरान मां पाकिस्तान आई, पाकिस्तान में हाणे सिंध में आई आहे। ख़ुदा रा कुझु ख़ौफ़ कयो, ख़ुदा जो कुझु ख़ौफ़ कयो, कुझु अहिड़ा जोगा अमल कयो। इन बीमारीअ सां विड़ी नथा सघूं, असां मञूं था विड़ी नथा सघूं, पर घटि में घटि इन बीमारीअ खां बचाव जा उपाउ त करे सघूं था। उन उपाउनि में त असांजी मदद कयो। हर अस्पताल में थियणु घुर्जे त मास्क फ्री ॾिना वञनि, पर हिते कमु उबतो लॻो पियो आहे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। जीअं सिंध।